अस्सलाम वालेकुम व्यूवर्स। एवरग्रीन सिंधी चैनल में सभिनी ॾिसंदड़नि ऐं ॿुधंदड़नि खे ख़ुशि आमदीद। हिन वीडियो में मां अव्हां खे सिंधी में अल्फ़ाओ वारी ककपटी जो आवाज़ ऐं जोड़ ॿुधाईंदमि। अगरि तव्हां हिन चैनल ते नवां आहियो त हिन चैनल खे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। अलिफ वा ओ, बे वा बो, बे वा बो, भे वाव भो, ते वाव तो, थे वा थो, टे वा टो, थे वा ठो, से वा सो, पे वा पो, जीम वा जो, ये वा जो, झे वा झो, ञे वा ञो, चे वा चो, छे वाव छो, हे वाव हो, खे वाव खो, दाल वा दो, धाल वा धो, दाल वा दो, डाल वा डो, ढाल वा ढो, ज़ाल वा ज़ो, रे वा रो, ड़े वा ड़ो, ज़े वा ज़ो, सीन वा सो, शीन वा शो, स्वाद वा सो, ज़्वाद वा ज़ो, तुए वा तो, ज़ुए वा ज़ो, ऐन वा ओ, ग़ैन वा गो, फे वा फो, फे वा फो, काफ वा को, काफ वा को, खे वा खो, गाफ वा गो, गे वा गो, घे वा घो, ङे वा ङो, लाम वा लो, मीम वाव मो, नून वाव नो, ऋण वा णो, वा वा वो, हे वा हो, अलिफ वा ओ, ये वा यो।